अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो HRJDO न्यूज़ ऐं आउं आहियां वज़ीर उंडड़। ख़बर शामिल कंदो आहे जावेद ज़िंदगी नाव वाली बंद प्रेस क्लब अॻियां सरकारी खूह जो गरीब पीरसन गुलाम बी कलोई जो संदसि सर्वे ज़मीन ते कब्ज़ा कंदड़ माफ़िया ख़िलाफ़ एहतिजाज। मीडिया आॾो रोईंदे ॻाल्हाईंदे चयो त दह ठट रेतीअ में 16 एकड़ ज़मीन आहे जंहिं ते कलोड़ा ऐं जूणे जा बिरादरीअ जा बाअसर अब्दुल रहीम जूणे जो ऐं अली शेर कलोड़ो कब्ज़ो कयो वेठा आहिनि, जॾहिं त तपेदार हुसैन बख्श भट्टी बाअसरनि सां ॿिट बणियल आहे। ग़रीब आहियां, केरु मदद करण लाइ तयारु न आहे। केतिराई भेरा तक जे सरदारनि वटि दायो आहे पर केरु नथो ॿुधे। हिन आला इख़्तियारनि ऐं वस वारनि खां मुतालबो कयो त संदसि ज़रई ज़मीन ते कब्ज़ा कंदड़ ख़िलाफ़ फिलफोल कार्रवाई करे संदसि ज़मीन वापसि ॾियारी वञे। वॾा ऑफिसर अचनि कोन था, असीं ग़रीब मिसकीन आहियूं। ख़ैरपुर ॾे असीं उहे पैसा था घुरनि, असां मिसकीन आहियूं। महिरबानी करे असांखे वॾा ऑफिसर जेके आहिनि उनजे भला ऑफिसर आहिनि उहे माफ़ करे ॾींदा, महिरबानी हुननि जी। तव्हांजी घणी ज़मीन हुई? 16 एकड़ ज़मीन आहे साईं। ज़मीन किथे हुई बा? कचे में इहो आहे, दे ठट में ठट रैयत में आहे। 16 एकड़ ज़मीन आहे साईं। कंहिं कब्ज़ो कयो आहे उन ते? अली शेर कलोड़ो आहे, ॿियो अब्दुल रहीम जूणे जो आहे। तव्हां कहिड़ो मुतालबो कंदो हुकूमत खां? बसि इहो माप जे लाइ साईं, माप करे ॾियो। हू त चवनि था भई माप करायो, असां वटि हुजे असां ॾियण लाइ तयारु आहियूं। माफ़ करे नथा ॾियनि, वॾा ऑफिसर ग़रीबनि जो ॿुधनि ई कोन था साईं। DC वटि वियासीं। ऐं तपेदार छा थो चए? तपेदार चए थो वञो ख़ैरपुर ॾे वञो, मूंखां माप कोन थींदो, उहो मिड़ई कुझु लाराए थो। ग़रीब मिसकीन आहियूं, तपेदार असांजे पास सचाई कोन थो करे। DC वटि वियासीं, DC बि चए थो तव्हां वञो ख़ैरपुर, तव्हां ग़रीब मिसकीन हाणे ख़ैरपुर ख़र्च था घुरनि। इन लाइ महिरबानी कयो, भला वॾा जेके ऑफिसर आहिनि उहे असांजे रम जी नज़र कान में महिरबानी करे असांखे माफ़ कराए ॾियनि। HRJDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।